मज़हबी मामलनि खां हटी करे बि जेकॾहिं शराब वापराइण जी ॻाल्हि कजे त शराब पीअंदड़ माण्हुनि खे बेज़र सम्झियो वेंदो आहे, जॾहिं त शराब पीअंदड़ माण्हू ईअं सम्झंदा आहिनि त हू सुठो वक़्तु गुज़ारीनि था। न रुॻो एतिरो पर केतिरा ई माण्हू शराब खे दिलि जी सिहत लाइ बेफ़ाइदेमंद करार ॾींदा आहिनि, जेका ॻाल्हि कंहिं बि सूरत में सच न आहे। हक़ीक़त में शराब पीअण सां कार्डियोमायोपैथी जा ख़तरा वधी वेंदा आहिनि। इहा दिलि जे पठनि जी हिकु अहिड़ी बीमारी आहे जंहिंजे करे दिलि जा पठा गैर मामूली तौर ते वधी वेंदा ऐं दिलि जे धड़कण वारे निज़ाम में बेतरतीबी अची वेंदी आहे, जंहिंसां गिणतीअ जोगी हालत पैदा थी सघे थी। कार्डियोमायोपैथी जा ख़तरा औरतुनि जी भेट में मर्दनि खे घणा थियनि था ऐं इहो मर्ज़ हर उमिरि जे माण्हूअ खे थी सघे थो। कार्डियोमायोपैथी जूं ख़ासि अलामतूं त ज़ाहिर न आहिनि थींदियूं, पर अहिड़े माण्हुनि खे थकावट, थोरे बि कमकार में साह जो घुटिजण, ॼंघुनि पेरनि ऐं गोॾनि में सोज, पेशाब में तब्दीली, बुख न लॻण, ध्यानु ॾियण में ॾुखियाई, कमज़ोरी, चकर अचण, दिमाग़ जो हल्को हुजण वग़ैरह आम हालतूं हूंदियूं आहिनि। जॾहिं त नब्ज़ जो तेज़ थियण, ख़ासि करे सुम्हण वक़्तु खंघि थियण, गुलाबी रंग जो बलगम निकिरण ऐं सीने में सूर बि कार्डियोमायोपैथी जूं निशानियूं थी सघनि थियूं। इन मर्ज़ में दिलि जे धड़के में बेतरतीबी, डिघे अरसे ताईं ब्लड प्रेशर वधियल रहण, दिलि जे वालनि में मसइला, दिलि जे टिश्यूज़ खे नुक़सान, थोल ऐं ॿिया मसइला बि थी सघनि था, जिन खे जाचण लाइ सीने जा एक्सरेज़, MRI ऐं रत जूं टेस्टूं कयूं वेंदियूं आहिनि। लगातार या घणे मिक़दार में शराब पीअण ब्लड प्रेशर वधण जो सबबु बणिबो आहे ऐं दिलि जे पठनि खे कमज़ोर करे थो, जंहिंजे करे दिलि जे रत खे पंप करण वारे कमकार में ॾुखियाई थिए थी। अहिड़े मसइलनि मां जिंद छॾाइण लाइ शराब वापराइण खां मुकमल तौर पासो करण जी कोशिश कई वञे ऐं घणो वक़्तु रोज़ानी वर्ज़िश खे ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk